सियासत सां माण्हू हिते कनि सियासत असांजो सब्जेक्ट सियासत जो सिलसिलो सियासत जी इब्तिदा सियासी दायत सियासी घेर सियासी तारीख़ खे रखा जाने था। सिंध धरती एॾी त सभागी आहे जंहिं हमेशह पंहिंजी कुख मां दूल्हा दरिया ख़ान होशू ऐं हेमू कालाणीअ जहिड़े अज़ीम बहादुर पुटनि खे जनमु ॾिनो आहे। अहिड़ीअ तरह सिंध धरतीअ पन्नो आकिल जे ॻोठ दफ़र जतोईअ मां हिकु अज़ीम शख़्सियत उस्ताद अब्दुर रहीम आज़ाद जतोईअ खे बि जनमु ॾिनो। उस्ताद अब्दुर रहीम जतोई पंहिंजे कैरियर जी शुरूआति 1952 में प्राइमरी उस्ताद तौरु कई, जंहिंखां पोइ 24 ॾींहंनि बाद उस्तादनि जी मज़बूत ऐं मुनज़्ज़िम तंज़ीम पेटे अलिफ़ जो सरगरम कारकुन थियो ऐं शुरूआती दौर में पेटे अलिफ़ तालके पन्नो आकिल जो सदर चूंडियो वियो। इन दौरान हू मुसलसल जिदोजहद ऐं साबित क़दमीअ सां तंज़ीम जे ज़िले ऐं तालके जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़ रहियो ऐं आख़िरकार 1981 में पेटे अलिफ़ सिंध जो मरकज़ी सदर चूंडी आयो। उस्ताद अब्दुर रहीम आज़ाद 1982 में मार्शल लॉ जे कारे दौर ऐं सियासी माठार वारे माहौल में उस्तादनि जे जाइज़ हक़नि लाइ मोरे खां कराचीअ ताईं पैदल मार्च करे माहौल खे गरमाए छॾियो, जंहिं बाद सियासी धुरियुनि जी बि हौसला अफ़ज़ाई थी ऐं सियासी जमातुनि बि पंहिंजे जिदोजहद जो आगाज़ कयो। उस्ताद अब्दुर रहीम आज़ाद 1987 में शानदार तहरीक हलाए उन वक़्त जे सिंध जे वॾे वज़ीर अख़्तर अली जी काज़ीअ खां 25 सैकड़ो सन कोटा बि मंज़ूर कराई ऐं हज़ारें उस्तादनि जी औलाद खे फैज़याब कयो। उस्ताद अब्दुर रहीम आज़ाद जतोई 1990 खां प्राइमरी ऐं यूनिवर्सिटी सतह ताईं सिंध टीचर्स राब्ता कमेटीअ जो चेयरमैन पिणु रहियो ऐं इन ई प्लेटफार्म तां MQM जे तालीम दुश्मन वज़ीर MA जलील खे तालीम जी वज़ारत तां हटाए हमेशह लाइ ॿाहिरें मुल्क भेड़ो करे छॾियो। इन खां अलावा उस्ताद अब्दुर रहीम आज़ाद सार्क उस्तादनि जो चेयरमैन पिणु रहियो। 1987 में उन वक़्त जे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणेजो जे शहर सांघड़ में पेटे अलिफ़ जे प्लेटफार्म तां कालाबाग डैम ख़िलाफ़ भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो बि कयो। उस्ताद अब्दुर रहीम आज़ाद जतोई सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण ऐं सिंध मां क़बाइली झेड़ा ख़तमु कराइण लाइ बि हमेशह सरगर्म अमल रहियो। अहिड़ीअ तरह संदन फर्ज़न उस्ताद सिकंदर अली जतोई पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हलंदे तंज़ीम जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहंदे मिशन खे अॻिते वधाए रहियो आहे। उस्ताद सिकंदर अली जतोई उस्तादनि जे हक़नि लाइ अॼु बि जाखोड़े रहियो आहे। हिननि ओबावड़ो खां कराचीअ ताईं एहतजाजी मुज़ाहिरा कया ऐं नेठि सखर प्रेस क्लब में PP चेयरमैन बिलावल भुट्टो सां मुलाक़ात करे उस्तादनि जा जाइज़ मुतालबा अॻियां रखिया, जंहिंजे नतीजे में उस्तादनि खे 16 स्केल ॾियारण में कामयाब थिया, जंहिं बाद सिंध जे 1.25 लख उस्तादनि में सुरहाई पैदा थी। ते पेटे अलिफ़ जे मरकज़ी इलेक्शन आहे, जंहिंजा नॉमिनेशन फॉर्म मरकज़ी ऑफिस हैदराबाद में भरिया विया आहिनि। उस्ताद सिकंदर अली जतोई भिटाई पैनल पारां मरकज़ी जनरल सेक्रेटरी ऐं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो सदारती उम्मीदवार आहिनि। उस्ताद सिकंदर अली जतोई ऐं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो सिंध जे बाशऊर उस्तादनि खे अपील कई आहे त भिटाई पैनल खे वोट करे पेटे अलिफ़ खे मज़बूत कयो। सिंध जे बाशऊर उस्तादनि मां उमेद कजे थी त 11 अप्रैल ते भिटाई पैनल जे उहिदेदारनि खे वॾी अक्सरियत सां कामयाब करे मुख़ालिफ़नि खे तारीख़ी ऐं बदतरीन शिकस्त ॾींदा।